अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइन्स जी तरफ़। खैबर पख्तूनख्वा जे निगरान वॾे वज़ीर चयो आहे त खैबर पख्तूनख्वा में धमाको थियणु का नई ॻाल्हि नाहे। 40 सालनि खां दहशतगर्दीअ जा वाक़िआ थियनि पिया। धमाके सबबि शहीद थियलनि जे वारिसनि सां गॾु आहियूं। IG KPK जो चवणु आहे त धमाको सिक्योरिटी लैब्स जो नतीजो लॻे थो। जल्द सभु कुझु पधिरो थी वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह दहशतगर्दीअ जे निशाने ते रही। पेशावर धमाको दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाई आहे। दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ नेक्टा समेत समूरियुनि जोड़ियल कमेटीज़ खे फ़ाल थियणो पवंदो। मटियारी मोटरवे स्कैंडल जी जांच में अहम अख़बर आई। हैदराबाद जे एहतिसाब अदालत में M6 मोटरवे बाबति केस जी ॿुधणी कंडियारो वासी सहूलतकार आशिक़ कलेरी खे पेश कयो वियो। नेब अवलदारनि आशिक़ कलेरी वटां वधीक 29 करोड़ 97 लख ऐं 48,000 रुपया हथ करण जी दावा कई आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर ज़िया लंजार आशिक़ कलेरीअ खां लाताल्लुक़ी ज़ाहिर करे छॾी। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टीअ जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पौरियतुनि ऐं मज़दूरनि जी घटि में घटि माहवार पगार 35,000 मुक़ररु कई वञे। अवाम जा मसइला हल करणु ऐं रिलीफ ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी ऐं फ़र्ज़ आहे। नाज़रीन, हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।